जरूर मरंदो। चो त शहरो वडन वडन अणबंगन जो औताकू उजाड़े छड़ींदो आ। कमदार जी मोहतार ही अगर हारी न हुजन न ही जो हिन दुनिया में अनाज तू ऐं मां था खाऊं न इहो न खाऊं। जंहिं इंसान खे पंहिंजे रत जे रिश्तनि जे लाइ अहसास न हुजे त हुन जे दिलि में दोस्त जे लाइ इज़त छा हूंदो। अॼु मां हिकिड़ो ॿियो फ़ैसिलो कयो आहे, तोखे ॿुधाइण खां बग़ैर। तव्हां जेको बि फ़ैसिलो कयो हूंदो यकीनन सही कयो हूंदो। मां पंहिंजी मिल्कियत मां कुझु ज़मीन ॻोठ वारनि जे नाले कई आहे। इहो फ़ैसिलो त तव्हांजो तमामु बहितरु आहे। रब पाक जो शुक्र आहे त उन असांखे नवाज़ियो आहे ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त ग़रीबनि ऐं मिसकीननि जी मदद करियूं। रुखसाना, तोखे ऐं जलाल खे इहो फ़ैसिलो ॿुधी ॾाढी ख़ुशी थी आहे, पर सिजावल खे वॾी कावड़ लॻी आहे। हुन जे अंदर में लालच भरियल आहे, लालच। लखमीर जाबी, तव्हां घणो परेशान न थियो। अल्लाह पाक दा सजावल खे हिदायत ॾींदो। अस्सलाम वालेकुम पीर आलम खान। वालेकुम सलाम जलाल। हाँ बाबा खुश अस्सलाम वालेकुम चाचा साईं। वालेकुम सलाम बाबा सब खुश वेहो बाबा। जलाल खान कर ख़बर तबियत कीअं आहे तव्हांजी ऐं मुंहिंजे भाउ कमाल खान जी तबियत जो ॿुधायो, उनजी तबियत कीअं आहे? पीर साईं अवां जी दुआउनि सां मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं अदा कमाल खान बि ख़ुशि आहे। वीर पुट तव्हांजे अचण सां ॾाढी ख़ुशी थी मूंखे। चाचा साईं इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे जो अल्लाह पाक मूंखे तव्हांजे दर ते वठी आयो। ऐं सजावल जा ॾे हवाल। पीर साईं सजावाल खान जो न पुछो त बहितर आहे। हू हर वक़्तु अदा वॾे सां ऐं मूंसां नाराज़ थो रहे। सजावल जे दिलि में अलाए कहिड़ी त लोभ ऐं लालच अची वई आहे जो पंहिंजे वॾनि जो अदब ऐं एतिराम ई विसरी वियो अथसि। पंहिंजे वॾे भाउ कमाल खान जी बि इज़त नथो करे। पीर साईं तव्हां ई ख़ुदा जे दरबार में दुआ घुरो सजावाल खान सिधे रस्ते ते अचे। जलाल खान यकीन कर त मां हर नमाज़ खां पोइ दुआ घुरंदो आहियां त सजावल खे मौला पाक सिधी राह ते आण। पुट लखमीर ॾे ख़बर तुंहिंजी पढ़ाई कीअं पई हले? चाचा साईं मुंहिंजी पढ़ाई हाणे मुकमल थी चुकी आहे ऐं हाणे मां ॻोठ में ई रहंदुसि। पुट हाणे इन में ई बहितरी आहे त तूं हिन ॻोठ में रही करे पंहिंजे पीउ माउ ऐं हिन ॻोठ वारनि जी ख़िदमत कर। जी चाचा साईं। जे सच पुछी न एतिरो कमाल खान खे बि प्यारो न आहीं जेतिरो जलाल खान खे आहीं। जो हमेशह ई फ़ोन करे तव्हांजी ॻाल्हि कंदो आहे। यकीन कंदे न त अहिड़ा चाचा ख़ुशि नसीबनि खे ई मिलंदा आहिनि। जी चाचा साईं उहा मूंखे बि ख़बर आहे त मां बाबा साईं खे न पर चाचा जलाल खे घणो प्यारो आहियां। पीर आलम खान बसि तव्हां जूं दुआऊं खपनि, बाक़ी ख़ुदा जो ॾिनो घणो ई आहे तव्हांजी दुआउनि सां। बाबा साईं मुंहिंजूं दुआऊं त तव्हां सभिनि सां गॾु आहिनि हमेशह। आदिल मूंखे का बि ख़बर न आहे त आदिल किथे आहे। तोखे सभु ख़बर आहे। ॿुधाईंदो या हिकिड़ो कारतूस ज़िया न कयां। अली कॾहिं बि कूड़ न आहे ॻाल्हायो। जेकॾहिं माण्हू अथई न भली मारे छॾ। अॼु तोखे तुझे नाले जे करे तो तोखे छॾियां।
चो त शेरू थाड़ियल ज़रूर आहे, ॾोहारी आ, पर अलीअ जो गुलाम आहे। उन जे करे तोखे छॾियां थो। चो त शेरू अॼु रंग में ईंदो ऐं तोखे रंगे छॾींदो। आचर जेको तुंहिंजे दिमाग़ में कीड़ो आहे हिक ई दम कढी थो सघां, पर रिश्तनि जो एहसास तो कयां। लखमीर खान इहो यादि रखजांइ, तेन आचर वटि रिश्तनि जो को बि तदारक कोन्हे। इहा मूंखे न पर हिन सॼे ॻोठ खे ख़बर आहे त तूं इंसान न पर जानवर आहीं। पंहिंजी इहा बकवास बंदि कर, कयनि हिते ई ढेर। लखमीर सुठो अथई त आचर खां पासो कर। लखमीर इन गिदड़नि वारी धमकिन खां नाहे टिजंदो। सुठो अथव त चोरी करणु छॾे ॾियो। हितां निकिरण जी कर। सुबुह असां न अन्न लॻो न पाणी लॻो अची असांजे मुंहं में। लखमीर जेकॾहिं असां चोर आहियूं ऐं चोरी बि कयूं था त पोइ थाणा खुलिया पिया अथई। वञी असां ते दाही थी, जिते दिलि कढई उते FIR दाख़िल कराए। शमू तव्हां ॿिन्ही खे कानून सज़ा न पर ही लखमीर पाण ॾींदो। असां ॿिन्ही खे सज़ा तूं ॾींदी। हलाड़े हल हल निकर ककपंथी कहन हिते पूरो। शमो हाणे इन लखमीर खे पाणो पवंदो। इन लखमीर सां मां अहिड़ो तौशर कंदुसि जो शैतान बि ॾिसी तोबा तोबा कंदो। जो ॻोठ जे घिटिन हिन जी लाश बदबू न कई त मुंहिंजो नालो बि आचर न आहे। बाबा कमदार जी 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 बोतारा। बाबा अॼु खां पोइ जेके बि ज़मीनूं आहिनि न इन्हनि जी कमदारी खां असां तोखे आज़ादु कयोसीं। छो त अदा कमाल खान ही सभु ज़मीनूं हारियुनि जे नाले करे छॾियूं आहिनि। हाणे हारी पाण हिन ज़मीननि जा मालिक आहिनि। सिर न वञई जेके मथां 10 चरे पिया आहिनि न अदा वॾे तुंहिंजे नाले कयूं आहिनि, छो त तूं बाबा जमाल जो पुराणो कमदार आहीं। पोतार खैर त आहे, एॾो ज़ुल्म 10 जरेबन मां मुंहिंजो पेट भरबो। अरे कमदार हूअं वरी तुंहिंजो कॾहिं पेट भरियो आहे? मूंखे सभु ख़बर आहे। जेको तूं हारियुनि सां हलंदो आहे, वठंदी त 10 बोरियूं भाण जूं त 15 बोरियूं तो लिखी आहिनि, पर मां तोखे कुझु न चवंदो आहियां, छो त तूं वॾनि जो रखियल कमदार आहीं। पोतार यकीन करियो त ये 10 जरेब या बनी मूंखे न खपे। मूंखे कमदार ई रहण दियो। हाणे ढोलू खे चओ ये 10 जरेब ज़मीन करे ऐं पंहिंजो पेट पालियो, सिर थो वञे। मतलब त जेका अवां जी मर्ज़ी। भोतार या बनी कंदो केर, हे ढोलू या पोइ ही कमदार? इहो ज़ुल्म आहे। बाबा परेशान न छी, या बनी खपाईंदासे। अरे चंडा अगे ही मुझे पेरन हेठां ज़मीन निकरी वई आहे। तूं मौत लिकाए जेको तुंहिंजो मोह ॾिसे थो सोचे तो भॼो क़यामत पई अचे। कमदार बोतार परेशान न थी। असांजो जेको बि खाधो पीतो थी तोखे बशक आहे। हाणे मथां जरे 10 वञी संभाले मां हलाए थो। बोतार इहो त ज़ुल्म आहे। अरे छोरा बस कर। निभागा तुंहिंजे त वातयूं गिराड़ियूं फेरियूं पयूं आहिनि। माणे पई विझे भांडारे में 5 रुपए वारा सिक्का तुंहिंजे वात में पइजी विया। तुंहिंजे वातयूं सॼियूं गिराड़ियूं फेरी वयूं। अच मूंसां हले। बाबा साईं तव्हांजे फ़ैसिले मूंखे वॾी उलझन में विझी छॾियो आहे। केरु भला पंहिंजी इहे 200 एकड़ ज़मीन ग़रीबनि में ॾींदो आहे? पुट लखमीर हिन वक़्तु पाण वटि 500 एकड़ ज़मीन आहे ऐं अलाह जो ॾिनल सभु कुझु आहे, पर मां कंहिं ग़रीब जो भलो कयो आहे त तोखे त पाण ख़ुशि थियणु घुरिजे। बाबा साईं मां उन ॾींहुं ख़ुशि थींदुसि जंहिं ॾींहुं हीअ सॼी मिल्कियत तव्हां ग़रीबनि में विराए छॾी अथव ऐं पोइ असां दर दर ते वञी पिनंदासीं। अदा साईं लखमीर त तव्हांखे सच जो आईनो पियो ॾेखारे, उन में उन जो कहिड़ो? सिजौर
मां सब समझा तो जेका लक्ष्मी जे सीने में नफरत जी बाहि भरी है ना कदे कामयाब न थी दे दा खण बंदूक अण मुझे सीने में गोलियों वो पांजी मिल्कत शौक था बरा बाबा साईं चाचा सही तो चए पहिरियों पंहिंजे हथनि सां असांखे मारियो पोइ शौक़ सां दौलत विरायो लक्ष्मीर तूं अञा ॿार आहीं ना समझ आहीं तॾहिं तो अदा वॾे खे ईअं सम्झी अदा वॾे त तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी कई आहे चाचा साईं ही मां तव्हांखे हथ थो ॿधां इहा गुरबत वारी ज़िंदगी मां नथो गुज़ारे सघां सिजावल सुठो अथई त सम्झी वञ न त इन जो अंजाम ॾाढो बुरो थींदई मुंहिंजे अंजाम जी परवाह न कयो पहिरियों तव्हां पंहिंजे पुट खे सम्झायो सजावल खान ये सब पंहिंजा ड्रामा बंदि कर अधे सजावल जे प्यार ऐं मोहबत जो नाजायज़ फ़ाइदो न वठ एतिरो यादि रखजांइ त अदा वॾे जे अॻियां ही जलाल मज़बूत दीवार अथई बस जलाल बस थोरो सब्र कर ओए हिन मिल्कत जो वारिस आऊं अकेलो हूंदो चावल बीठो छा जे लाइ हितां हलियो वञ त मां कुझु करे वेहंदुसि दुनिया वारा मूंखे ई बुरो सम्झंदा ठीकु आहे मां वञा थो पर मां पंहिंजो हक़ कंहिं बि क़ीमत ते वठंदुसि ॾिस जलाल हिन लालची इंसान खे ॾिस मिल्कियत जे करे जानवर थी वियो आहे साईं अॼु जो इंसान सिरातुल मुस्तक़ीम खे छॾे करे शैतान गाफ़ल जे रस्ते ते हली रहियो आहे ख़ैर है जो तो मुझो फोन नंबर ब्लैक लिस्ट ते कयो अला राजू खां पोइ मूंसां मिलण ऐं जुलण छॾे ॾे छो त अॼु खां पोइ तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती ख़तम आहे छाजे करे कहिड़ी ग़लती थी आहे मूंखां ग़लती तुंहिंजी न पर मुंहिंजी आहे जो मूं तोसां दोस्ती कई ऐं हा हिकु ॻाल्हि मुंहिंजी ॿुध इन्हनि पैसनि जो कॾहिं बि आसरो न कजांइ छो त ये पैसा तो के कदे भी न मिलंदा सारंग तुझे अंदर में लालच अची वई आहे लालच तू सिर्फ 3 लाख रुपयनि जे करे पंहिंजे नंढपिण जी दोस्ती खे तो खत्म करे छॾियो आहे यार तोखे ॿिया पैसा खपनि त बि मां ॾियण लाइ तयारु आहियां पर पंहिंजी लालच खे पंहिंजे अंधे खूह मां कढी छॾ हज़रत अली साईं जो कौल आहे त जंहिं वटि भलो दोस्त आहे उन जड़ी का मिल्कियत ही कोने मुखे भला दोस्त कोन था खपने मुखे पैसो खपे पैसो सारंग मुखे मिल्कियत दौलत कोन खपे मुखे खपन था मुझे नंढपिण वारा दोस्त जिन सां मां गॾु घिटिन में घुमियो आहियां गॾु खेॾियो आहियां उहे दोस्त मुखालिस दोस्त सारंग ये पैसा मुझे हक़ हिलाल जाइन ऐं उहे मां तोखां जरूर वठंदुसि ये पैसा तो के कदे भी न मिलंदा ऐं इन्हनि पैसनि खे विसारे छॾ त सुठो अथई सारंग तूं तो वॾो हराम खोर निकिते सरदार खे पुछी त हालार वॾो ॾोहो कयो आहे अड़े ॾोही त सरासर तूं आई हुन दोस्तीअ जे करे तुंहिंजे मथां वॾो एहसान कयो ऐं वरी हुनखे ई तो माराइणु चाहीं मां हींअर ई सरदार वटि पहुची सॼी हक़ीक़त ॿुधायांसि थो सारंग ऐं पैसा जे इहो थी नथो सघे
आदल जगदे ही ते वेठा तमा घर छड़े हली विनी साई सीमा मां चवां तो खामोश अॻिते हिकु लफ़्ज़ बि न। पुट तव्हां हिक ॿिए सां ॿई नाराज़ न थियो। असां घर छॾे वञूं था। भेण हक़ीक़त इहा आहे त शायन जो कातिल मां न पर लक्ष्मीर आहे। मां लक्ष्मीर खे कमरे मां निकिरंदे ॾिठो अची बाबा सां ॻाल्हि कई पर बाबा मूंखे मना कई। उहो ॾोह मूं क़बूल कयो छो त बाबे जी इज़त मूंखे प्यारी हुई। अली लक्ष्मीर जे गुनाहनि जी सज़ा तो थियो कटी छाजे करे? पर बाबा छाजे करे? धीअड़ी कमाल खान जा असां ते वॾा एहसान आहिनि। उन जे करे लक्ष्मीर खे कुझु थिए हा त कमाल खान असांखे माफ़ न करे हा। इन लाइ मूं अलीअ खे झलियो त इहा ॻाल्हि कंहिंसां नाहे करणी छो त हू कमाल खान जो अकेलो ई पुटु आहे। बाबा साईं मूंखे माफ़ कजो बाबा। वो तो के गलत समझो बाबा। तू मुझी थी न पर पुट आहे। कंहिं बि औलाद खे पीउ जे लाइ दिलि में नफ़रत न आहे हूंदी। लक्ष्मीर खे सज़ा मां ॾींदुसि। हुनखे मां ज़िंदा कोन छॾींदुसि। हुन मुंहिंजी मासूम बेगुनाह भेण खे क़त्ल कयो आहे। मां हुनखे कॾहिं बि माफ़ न कंदुसि। तो बि मौत जी सज़ा। यो ॿुधाए त शेरू सां तो एॾो वॾो कूड़ छो ॻाल्हायो? शेरू मां मञा थो त मूंखां ग़लती थी आहे पर यार मूंखे माफ़ कर। अरे हालार तो सां चङाई कई ऐं तो हालार खे माराइण जी कई। अरे मां त समझो त हू तुंहिंजो वॾो ॾोही आहे पर ॾोही त तूं आहे। तूं मां तुंहिंजो दोस्त आहियां ऐं दोस्ती जे करे मूंखे माफ़ कर। जेकॾहिं तूं दोस्त हुजी हा न त हालार सां अहिड़ी गद्दारी न करी हा। सरदार हेड़नि गद्दारनि खे ज़िंदा न आहे छॾिणो। हेड़ा धरती ते बोझ आहिनि। हणोसि गोली देर न कयो ऐं हिन तलाब में लाश उछले हलूंसि। सरदार तूं या मूंखे इजाज़त ॾे त इहो नेक कमु मां थो कयां। ज़रूर मूंखे माफ़ कर यार। मां तुंहिंजो दोस्त आहियां। जेल जो दोस्त तॾहिं तो माफ़ कयां न त शेरू अॼु ताईं कंहिंखे बि माफ़ न आहे कयो। वन जिंदगी बख्शी माए। पंहिंजी या बकवास बंद कर। कमाल खान केर थींदो आहे? अगरि अनाज न पहुतो त सुठो न थींदी। सिजाल खान असां हारी आहियूं पर कमज़ोर ऐं बुज़दिल न आहियूं। न अगरि तुंहिंजा नौकर या गुलाम आहियूं। हाँ जलाल ॿियो त ठहियो। हालार खे शेरूअ जे हथों माराइण पियो चाहे। शेरूअ जे साथीअ जो मां पाण ॿुधो आहे। लक्ष्मीर सोचण सां कुझु बि न वरंदो। ठीकु आहे चाचा साईं। हाणे सभु कुझु मूंखे ई करणो पवंदो। इहे न त बाबा साईं हीअ सॼी मिल्कियत विराए छॾे ऐं पोइ असां पिनंदा वठूं ॿियनि जे दरनि ते। लालच 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 लालच